खानपुर महर वेझो ॻोठ सुल्तान कबोल जा रहवासी ही पीरसन ज़ाल ऐं मुड़ुस गुज़िरियल ॾींहं खां खानपुर महर थाणे तोड़े अस्पताल जा चक्कर काटे रहिया आहिनि, पर हिन महिल ताईं खेनि किथां बि इंसाफ़ जो किरणो नज़र न आयो। गुज़िरियल ॾींहुं शाम धारे बासर जवाबदारनि जे हमले में ज़ख़्मी थियल पीरसन औरत मुस्मात हसीना ऐं संदसि मुड़ुस गुलाम मोहम्मद कबोल ज़ख़्मी हालत में इंसाफ़ लाइ दर दर भटकी रहिया आहिनि, पर खेनि को बि आथत ॾियण वारो न आहे। जवाबदारनि जे हमले में ज़ख़्मी थियल ज़ाल मुड़ुस सिंध टीवी न्यूज़ सां पंहिंजा सूर कुछ हिंदी बयान कया आहिनि। अब मुंहिंजो पुटु ॿधो पियो आहे, मसलो रस्ते जो आहे, जॻह जो आहे। उन्हनि मुंहिंजे पुट खे कूड़े केस में ॿधाए बकरियुनि जी चोरी जो इल्ज़ाम लॻाए कूड़ी FIR जरवार थाणे में कराए ॾाढी उते परवेज़ अली वॾी जेल घोटकी वठी विया आहिनि नेशनल। मां वयमि भई पंहिंजे पुट जी ज़मानत जे छॾाइण लाइ उदरीम ख़ान ॾे। पोयों अची मूंखे पुगा हिते जाते नज़ीर कबोल जी वाही आहे, जो पंहिंजो रस्ते में हूंदो अॻियां जंहिं महिल वलाए बीही रहिया त चई काॾे वञे थी, काॾे मुड़ुस खे वठी वञे थी, कंहिं महिल SB ॾे वञे थी। अबा ख़ुदा बेक, इज़हार अली, अमानुल्ला, न्याज़ अहमद लठियूं हुयनि, 4 ॼणा स्कूटर ते चढ़ियल हुया, बसि मुंहिंजे मुड़ुस खे मारण पिया। मासां हेॾो ज़ुल्म आहे ऐं थाणे जेको जरवार थाणे ते फुटो आहे उन 2.5 लख वरिता आहिनि। मुंहिंजे पुट खे सेंटर जेल मोकिलियो अथसि, उते FIR पंहिंजी हथ थी ठाहे उते कयो थाने। हेॾो ज़ुल्म न करणु खपे। महर ख़ान आहे, लुंट आहे, हर ख़ान आहिनि, पर उन्हनि में अदालत आहे। बाक़ी जेको आहे मासां ॾाढो ज़ुल्म थियो आहे, अदालत हुजणु खपे ऐं इंसाफ़ हुअणु खपे। पुलिस जी आला अख़्तियारियुनि खे घुर्जे त हिन मिसकीन ज़ाल मुड़ुस सां अन्याय कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कराए खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध TV न्यूज़, खानपुर महर।